के इन से साईं जिन के भी गुज़ारिश है तव्हां अल्लाह जे ॾिन में निज़ामाणी साहब आहिनि, नौजवान आहिनि, ॾाढो सुठो जज़्बो, सुठा ख़्याल आहिनि हिननि जा। बिस्मिल्लाह साईं। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। शाह साहब जो सुर कल्याण पढ़ंदासीं दास्तान ॿियो। शाह साहब चवे थो त घी अघाई रंज पिरियां खे रसियो चखिम चङाई सुरांगी सूरियतां। पर शाह साहब चवे थो अंधा ऊंधा वेज खल गुजाड़िया खाई असां ॾुकंदो डील में तूं पियारी पेज सूरी जिनी सेज मरण तिन मुशाहिदो। पर शाह साहब चवे थो सूरी सॾ दियो का हलंदी जेॾियूं वञण तिन पियो नालो नी गिनन जे। पर शाह साहब चवे थो सूरी सॾ करे उभी आशिकन खे जे अथई सद सुर्ख जी कोम पेर परे सिसी धार धरे पुछज पोए प्रीतणू। वाह सही वाह। पर सूरी जे सवार ॾियाड़ियो चंग जड़ी आशिक खे हिकिड़े चकर न 100 चकर जाड़ींदे तरह चढ़ी वेंदो। शाह साहब चवे थो सूरी जे सवार ॾियाड़ियो चंग जड़ी जम विरची छॾिए सिकण जी पचार पिर्त न पसे पार नी जियां ई निंगियो। पर सूरी चढ़ण सेज पसण ई कम आशिकन हू पाऊं की पसन साऊ हलन सामुआ। सूरी मथे सेण केड़े लेखे सनरा जेकर लगस नैण तो सूर्या ही सेज दी। सूर्या सिंगार असल आशिकन जो मुड़न मोटन मेणू जा निज़ारे निर्वार कुसण जो करार असल आशिकन के छो तो आशिकन के एतरी मजबूरी है जो सूरी ते चढ़न। शाह साहब बुधाए तो आशिकन के अंदर में बिरे संदी बा अठई पर उन जो सूरी मथे सा सिक सुपरे सजणे मथे कीने मां उन जो अब्दुल लतीफ़ चे पचण संदो पा चित रखिया ऊंचा हर्फ कारण हिकड़े। पर अची जिन इश्क जी बूंद बरुड़ी बूअ आन सलिन आम से वाको न कन हूअ सुपरियन जो सैयद जे रंग जलियाऊं रूह हू में गडिया हू त पसण साण पिरन जे। वाह साईं वाह, वाह साईं, बड़ी मेहरबानी तारीफ़ कयो साईं, महिरबानी लख कुर्ब। हाणे जेको आहे सो संगत जी